बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा वाजिबे सद एहतराम दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु इंशाअल्लाह रज़ी तव्हांखे हिकिड़ो अहम सुवालु ॿुधाईंदासीं जिन जो जवाबु त आसान आहे, पर अॼुकल्ह उहो माण्हुनि में इलाही हली रहियो आहे ऐं उन जे बारे में माण्हू बार बार पुछंदा रहंदा आहिनि। सुवालु अॼोको असांजो इहो आहे त के माण्हू रोज़ो रखंदा आहिनि पर नमाज़ नथा पढ़नि, के वरी फ़र्ज़ नमाज़ त पढ़ंदा आहिनि पर तरावीह नथा पढ़नि। छा इन्हनि माण्हुनि जो रोज़ो थी वेंदो या न? हिन सवाल जो जवाबु ज़ाहिरी तौर ते सफ़ा आसान आहे, पर इहो एतिरो अहम सुवालु आहे ऐं एतिरो माण्हू पुछनि था जो मुंहिंजो हिकु सुवाल ऐं जवाब जो व्हाट्सएप ग्रुप आहे, उन में हिकिड़ो पुछे थो, 2 ॾींहंनि खां पोइ वरी इहो साॻियो सुवालु ॿियो माण्हू करे थो, वरी टियों माण्हू इहो ई सुवालु करे थो। ऐं तव्हां बि ॾिसंदा हूंदा त के माण्हू वीचारा जेके सफ़ा जाहिल आहिनि उहे चवंदा रहंदा आहिनि, यार तूं नमाज़ कोन थो पढ़ी, पोइ तुंहिंजे हिन रोज़े जो कहिड़ो फ़ाइदो। लिहाज़ा हाणे माण्हू इहो सम्झणु लॻा आहिनि त नमाज़ पढ़ी सघूं त ठीकु, न त पोइ रोज़ो बि न रखूं, छो त नमाज़ खां सवाइ रोज़े जो को फ़ाइदो ई कोन्हे। लिहाज़ा मूंखे इहो मुनासिबु लॻो त अॼु अव्हांखे इन सुवाल जो जवाबु ॿुधायां जेको इंतिहाई ज़रूरी बणिजी चुको आहे। त इन सुवाल जो जवाबु हीअ आहे त रोज़ो हिकु अलॻि फ़र्ज़ु आहे ऐं नमाज़ हिकु अलॻि फ़र्ज़ु आहे। रोज़ो केरु रखे थो पर नमाज़ नथो पढ़े त नमाज़ न पढ़ण जो गुनाह थींदसि, बाक़ी रोज़ो उनजो सही थी वेंदो आहे। इन तरह तरावीह न पढ़ण वारे खे तरावीह छॾण जे करे गुनाह थींदो, बाक़ी फ़र्ज़ नमाज़ उन जी बि सही थो वञे। मिसाल जी तौरु कंहिंखे उञ बि लॻी आहे ऐं बुख बि लॻी आहे, हाणे उनखे पाणी मिले थो पर मानी नथी मिले, त चवे मानी नथी मिले, हाणे पाणी पीअण जो कहिड़ो फ़ाइदो, पर इहो केर बि कोन थो चवे। इन तरह नमाज़ केरु नथो पढ़े तॾहिं बि रोज़ो उनजो सही थियो वञे ऐं केरु तरावीह नथो पढ़े तॾहिं बि फ़र्ज़ नमाज़ उन जी सही थियो वञे। बहरहाल अल्लाह साईं खां दुआ आहे त मुंहिंजो ॿुधाइणु तव्हांजो ॿुधणु क़बूल फ़रमाए। जेकॾहिं तव्हां मां को बि दोस्त सवाल जवाब जे व्हाट्सएप ग्रुप में ऐड थियणु चाहे थो त पंहिंजो व्हाट्सएप नंबर कमेंट करे इंशाअल्लाहुल अज़ीज़ उनखे जल्द खां जल्द ग्रुप में ऐड कयो वेंदो। जज़ाकुमुल्लाहु ख़ैरा। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।